अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे ॻड़हي यासीन खां एडी अबरो जी रिपोर्ट। ॻड़हي यासीन शहर जे अमान जी सूरतहाल ते कोट दुरानीअ ते कठ। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानीअ जे हिदायतुनि ते आगा शुजाउद्दीन खान दुरानीअ जी अॻुवाणीअ में बाज़ार एसोसिएशन, समाजी इतिहाद, दुकानदारनि ऐं शहरियुनि जी शिरकत। SHO ॻड़हي यासीन जी शिरकत शहरियुनि ऐं दुकानदारनि खां राया वरिता विया। शहर जो अमान बहाल रखण, चौकीदारी सिस्टम खे मज़बूत करण जे हवाले सां मशावरत ऐं फ़ैसिला कया विया। मौजूद शहरियुनि, दुकानदारनि, समाजी अॻुवाणनि, सहाफ़ियुनि ते 20 रुकनी कमेटी पिणु क़ाइमु कई वई। ख़बरुनि जी दुनिया।